अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये नेशनल बैंक मदेजी जी ब्रांच आहे ज़िलो शिकारपुर आहे। अॼु 30 अप्रैल आहे। मुंहिंजे काल में माण्हुनि जूं पघारूं वग़ैरह अची वियूं हूंदियूं। उन हवाले सां हिते नेशनल बैंक मदेजी ब्रांच जी ATM मशीन में रश लॻी पई आहे। जॾहिं त ॿिए पासे जेका आहे UBL जी जेका ATM मशीन आहे उहा ख़ाली पई आहे। अचो त ॾिसूं त छा मसइलो आहे। त इहा जेका आहे UBL जी बैंक सदाईं जेका आहे ख़राबु हूंदी आहे। इन जी जेका टंग भॻल हूंदी आहे। सदाईं इन्हनि में फॉल्ट हूंदो आहे। करप्ट अमलो जेको आहे UBL मदेजी में हूंदो आहे। त उहा वजह या का ॿी वजह ॾिसूं त भाऊ तव्हां ॿुधायो त हे जेका हिते जो एॾी रश लॻी पई आहे त हेॾे कोन्हे छा इहे जेका ATM इहा आहे पर हितां जा जेके होल्डर आहिनि अकाउंट होल्डर हितां जा माना हे सभई जेको आहे नेशनल बैंक। भाऊ तव्हां सभई हिते पाण माना हेॾे नथी हले या उहा मशीन? अच्छा, जेको नेशनल बैंक जो आहे तव्हां बि भाऊ हेॾे विया आहियो कोन? हा, नेशनल जा पाण हिते बेटा माना होॾे चकर ई न आयो अथव। माना उहा ATM ओके हूंदी लॻे ईअं थो। वधीक जाइज़ो वठिजे माना हे तव्हां सभई। पोइ यार मूंखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त भली तव्हां अकाउंट होल्डर तव्हां नेशनल बैंक जा ई हुजो त तव्हां उहा ATM मशीन ते बि त कढी सघो था न बेटा। कटवती घणी थींदी अथई? ट्रांज़ेक्शन ते वधि में वधि 20 रुपया। जेकॾहिं ₹1,00,000 कोई कढे तॾहिं बि 100 रुपयो। वधीक मिसाल घणी हूंदी? हा, अदर बैंक ते माना लख ते घणी थींदी मिसाल? भाऊ त ATM मशीन ATM त इस्तेमालु कंदा हूंदो न तव्हां बि? भाऊ तव्हां हेॾे मुंहुं कयो नी थोरो ॾिसो त सही छो। हा, मूंखे इहा लॉजिक सम्झ में नथी अचे। ठीक है। हाँ तो भाऊ हाँ तो उहो ई त असां सम्झण था चाहियूं न। त उहा बि शइ त तव्हां त विया ई न आहियो न होॾे न। उहो बि त जाइज़ो इहा वजह त पोइ त ठीकु आहे। बाक़ी उहो त भाऊ तव्हां चेक था की तव्हां त विया ई न आहियो न होॾे। हा तव्हां ॿुधायो। असां त इन जे करे वेंदा आहियूं जॾहिं जेको आहे हीअ ATM मशीन न हलंदी आहे पोइ मजबूरीअ तौरु होॾे वेंदा आहियूं। न त असां उहो ठीकु आहे। मां त चवां पियो हाणे हिते तव्हां बीठा हो लाइन में घटि में घटि अधु कलाकु तव्हांखे लॻंदो। होॾे उहा मशीन ख़ाली लॻी पई आहे त तव्हां नथा वञो होॾे। हुनजी वजह ॿुधायो मूंखे। 20,000 जी कढे ऐं मसइलो बि थी सघे। ATM फासी थो सघे त असांखे माना वठण में बि दिक़त थींदी। ATM वापसि कराइण में किरी थो पए अगरि असां होल्डर हिन जा त हिन में असांजी सहूलियत। तव्हां भाऊ माना होॾे न वियो हेॾे सिधो आयो? हा त भाऊ ATM में त इहा ई सहूलियत मज़ो त ATM जो कार्ड जो इहो ई हूंदो आहे न त हर ATM मशीन इस्तेमालु करे सघे। न लॉजिक का वजह त सम्झ में अचे नी त जेको आहे त हिते तव्हां एतिरो लाइन में बीहो था। लाइन में बीहण खे पसंदि कयो था। उहो ख़ाली मशीन लॻी पई आहे उन नथा वञो। अच्छा, असल में बहरहाल दोस्तो मां नाज़रीन को हिते अहिड़ो को दोस्त न आहे जेको मूंखे मुतमइन करे सघे को लॉजिक माना दलील सां जेको हेॾी सारी रश लॻी पई आहे। यार माना अॼुकल्ह हिकिड़ो मिंट बि इंतज़ारु करणु थो कयो आहे। उहो ठीकु आहे। उहो ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त हिते हेतिरी रश आहे घटि में घटि 15-20 हिते 15-20 माण्हू आहिनि त हाणे होॾे ATM ते नथा वञनि। उनजी वजह कहिड़ी आहे? हा त तव्हां उहो विया हुजो पोइ लिंक बंदि आहे तॾहिं आया हो। इहे त तव्हां विया ई न आहियो न। न मूंखे बहरहाल जेको आहे तो मूंखे हिकिड़ी ताजुब वठे थो त हाणे ATM जी त सहूलियत कार्ड इन जी हिकिड़ी अहिड़ी ख़ासियत आहे जो हर ATM मशीन ते लॻंदो आहे।
हिते मधेजी में ॿ ATM मशीनूं आहिनि, हिकिड़ी इहा नेशनल बैंक जी आहे, ॿी हुते UBL जी आहे। त ATM ते जॾहिं हेॾी रश मां ॾिठी नेशनल बैंक वारे ATM ते, त मां हेॾे सुरी आयुमि, पहिरों ॾिसां त भई छा वजह हो ख़ाली लॻी पई आहे या नथी हले या वजह छा आहे। त भाऊ तव्हां भला मूंखे ॿुधायो थोरो, इहो मूंखे सम्झायो त तव्हां होॾे न वियो हेॾे आया हो। असांजो अकाउंट हिन में हली हा ठीकु आहे, अकाउंट तव्हांजो भली हुजे, ATM त होॾे बि हली सघे थो न। थिए पर होॾे 50 नथी ॾिए न, हो 20 ॾींदी आहे। 20 ॾे त तव्हां जेकॾहिं 20 करे बि माना जेका 3 ट्रांज़ेक्शन कयो त वधि में वधि माना 3 मिंट लॻंदा, त हिते तव्हां 20 मिंट इंतज़ारु कयो था। हिकु ट्रांज़ेक्शन ते 27 रुपया कटींदा बि। अच्छा, हिकु ट्रांज़ेक्शन ते 27 रुपया कटिंदा, त 27 माना जेकॾहिं तव्हां 50,000 कढायो त इहो माना वञी बीहंदो 100 रुपयो पोइ बि। तॾहिं बि भाऊ माना 100 रुपए जे करे यार एतिरो अधु कलाकु माण्हू हिते बीहे छो, इहा मूंखे बिरहाल सम्झ में ॻाल्हि घटि अचे थी। हलो सही आहे, जेको आहे अगरि माण्हू चवंदो त यार कलाकु हिकिड़ो माण्हू मज़ूरी करे बि 100 रुपयो न कमाए सघंदो, त हिते बि 100 रुपए बचाइण जे हवाले सां अगरि हिकिड़ो कलाकु इंतज़ारु करे त थी सघे थो। इहा लॉजिक सोच आहे, पर इहा सोच अजीब आहे, मूंखे त सोच बिल्कुलु बि इहा सम्झ में नथी अचे। वरी वधीक जेको आहे त बहरहाल मां ॾिसां थो, अगरि मां पंहिंजो तसली करण जे लाइ अॼु इहा ATM हले थी या नथी हले, UBL जी थोरो चेक कयूं त छा लॉजिक आहे। अगरि हले थी त पोइ त माण्हुनि जी सोच खे सलाम आहे, जो अगरि हिकिड़ो 100 रुपए बचाइण जे लाइ हिकिड़ो कलाकु लाइन में बीहण खे तरजीह ॾियनि था ऐं हिते नथा अचनि। हाणे हीउ जेको आहे त मां वटि आहे हीउ सिंध बैंक जो ATM कार्ड आहे, उहो मां विझी ॾिसां थो। अच्छा नेशनल जो आहे, हलो हाणे ॾिठो त ॾिसूं त हीउ जेको दोस्त आयो आहे, मां त ट्राए पियो करे ॾिसां, पर हीउ जेन्युइन तौर ते कढणु आया आहिनि अमाउंट। हीउ जेको आहे त नेशनल बैंक जो ATM कार्ड भाऊ खणी आयो आहे, ऐं हीउ जेको आहे हिन में UBL जी ATM मशीन आहे, उन में इस्तेमालु करे थो। हिन जी ॾिसूं त अमाउंट निकिरे थो या नथो निकिरे। अमाउंट न निकितो वजह न, तव्हां रिसेप्शन खे ओके न कयो मथां पोइ कढे छा लिखिजी आयो? ट्राए कयो वरी बि तसली त थिए त ATM में भाऊ तव्हां अचो त सही न, तव्हां बि ॿुधायो त तव्हां ATM कहिड़े हिन जो आहे? UBL जो आहे। UBL जो, हा बि ठीकु आहे। इहा बि वाक़ई हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे त अगरि जेकॾहिं UBL में कढे थो ऐं ॿी जेकॾहिं कार्ड नथी खणे, त इहा बि हिननि जी माना हिकिड़ी चऊं त टेक्निकल फॉल्ट आहे, बदमाशगिरी बि आहे अमले जी। त माना जेकॾहिं पंहिंजो ATM सिर्फ़ु खणे ऐं ॿियो न खणे, त नेशनल बैंक वारे ATM मशीन ते रश लॻी पई आहे, हेॾे माण्हू नथा अचनि, त इहा असां सम्झणु चाहियूं था त हिन जी वजह छा आहे। नया पे वरी छा आहे? ATM आहे उहो बि। अच्छा ॾिसूं था, हीउ दोस्त आहे माना हिन जो UBL जो ई ATM कार्ड आहे, ऐं उहो जेको आहे अॻूं जेको बाक़ी नौजवान आहे उन नेशनल बैंक जो ATM हिन में इस्तेमालु कयो, जेको ट्रांज़ेक्शन न थी सघी। हाणे हिन जो भाऊ जो जेको आहे न इहो आहे UBL जो आहे, ट्रांज़ेक्शन थी भाऊ, हा हिन जी जेको आहे त ट्रांज़ेक्शन थी ओके थी, हिन जो अमाउंट निकितो। माना तसली करण जे लाइ त हीअ हिननि जी माना हुते हुननि माण्हुनि जो चवणु इहो हो त हीअ जेका UBL वारा ईअं कंदा आहिनि त जेका लिंक जेको आहे डाउन करे छॾींदा आहिनि, ऐं बाक़ी जेको आहे कार्ड सपोर्ट न कंदी आहे मशीन। ऐं हाणे माना जेको आहे उहो असां तजुर्बो करणु आया आहियूं हिते, त वाक़ई हिन में हक़ीक़त आहे या न। हाणे हुन UBL बैंक जो कार्ड हुयो, हुन में पैसा निकिता, हाणे भाऊ जो नेशनल बैंक जो कार्ड आहे, हाणे ॾिसूं त इहो खणे थी या न। रिसेप्शन खे नो कयो मथां पोइ अचे न आयो, माना छा थो लिखिजी अचे? हीअ जेको आहे तो कैंसिल प्रोसेस एरर, माना नथो जेको आहे तो थिए। हीअ जेका ऐं कार्ड माना फासी बि सघे थो, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हू हुन ख़ौफ़ खां बि कोन था अचनि। हे जेको आहे ॾिसूं कहिड़ो UPay आहे? नया पे वरी कहिड़ो आहे यार? इहो त हिकिड़ो नओं जेको आहे। हाणे हीअ बि ॾिसूं त लिंक डाउन हूंदी त पोइ माना ईअं थींदो त हिन जा बि ट्रांज़ेक्शन न थींदी, न त हुन में को ATM में फॉल्ट बि थी सघे थो, कार्ड में को ॿियो इशू बि थी सघे थो। न खे माना हीअ माना ॾिसो वाक़ई बि
इहो हिकिड़ो प्रूफ थी वियो, तजुर्बो थियो। तव्हांजे साम्हूं नाज़रीन कयोसीं त जेका साम्हूं नेशनल बैंक आहे उते जेका ATM ते रश हुई, उन्हनि जी हिकिड़ी लॉजिक जेका हिकिड़ी वजह इहा बि ॿुधाइनि पिया त हिननि जी अदाई हर महीने माना जेका आहे हिननि जी या बदमाशगिरी बि हूंदी आहे UBL वारनि जी, त इहा लिंक डाउन करे छॾींदा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु UBL बैंक जो ATM जेको आहे कार्ड, उहो सिर्फ़ु इहा मशीन सपोर्ट कंदी आहे, ॿियो कोई बि कार्ड जेको आहे उहो सपोर्ट न कंदी आहे। ट्रांज़ेक्शन थींदी ई कोन्हे। नतीजे में माना माण्हुनि जा कार्ड बि अंदरि फासी पवंदा आहिनि। पोइ जॾहिं कार्ड फासी पवंदो आहे त पोइ हितां जो मैनेजर जेको आहे उहो लोकल माण्हुनि सां बि कंहिं क़िस्म जो सहकार न कंदो आहे, जंहिंखे सुञाणे करे बि पोइ बि माना उन्हनि खे जेको आहे त मुख़्तलिफ़ जेको आहे बहाना करे उन्हनि खे हिरासमेंट कंदो आहे, उन्हनि खे परेशान कंदो आहे, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ATM कार्ड ॾियण में का आसानी माना उन्हनि जे लाइ मुहैया न कंदो आहे, पर उन्हनि खे वेतर परेशान खां परेशान तर कंदो आहे। हिन बैंक जो मैनेजर तव्हांखे मां ॿुधायां त हिन बैंक जो जेको अमलो आहे UBL मदीजी जो, उहो हिन बैंक खे ऐं ATM मशीन खे तबाह करण में पेश आहे।